अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जेको क्लास आहे उहो आहे त सिंधी अदब में औरतुनि जो हिसो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंधी अदब में औरतुनि जो बि हिकिड़ो निमाया किरदारु ऐं निमाया हिसो रहियो आहे। पर हिन वक़्तु मुख़्तसर तौर ते इन लाइ जो जेके टेस्टूं हली रहियूं आहिनि SPSC जूं, लेक्चरशिप जूं ऐं SST ऐं HST जूं बि शुरू, त इहे जेके टेस्टूं शुरू थी रहियूं आहिनि उन में बि तव्हांखे ज़रूरु कमु ईंदा। त उन जे लाइ अचूं था क्लास जे तरफ़। असां वटि पहिरियों सुवालु आहे त सिंधी अदब जी पहिरीं शाइरा कहिड़े दौर में मिले थी। सिंधी अदब जी पहिरीं शाइरा सूमरनि जे दौर में मिले थी। ठीकु आहे, ऐं कहिड़ी आहे उहा तव्हांखे ॿुधाइणो आहे ऐं मां इहा तव्हांखे पहिरियां दफ़ा पढ़ाए चुकी आहियां क्लास में। उन खां पोइ आहे माई मुर्खा शिखण छाजे करे मशहूरी माणी गीच। ठीकु आहे, गीच, लाॾा, सहरा ऐं इहे सभई। त सही जवाबु आहे गीच। माई मुर्खा शिखण गीच जे करे शोहरत माणी। उन खां पोइ आहे त मुर्खा शिखण जे कलाम खे कंहिं छपिरायो। मोहम्मद सुमार शेख मुर्खा शिखण जे कलाम खे छपिरायो। उन खां पोइ आहे त शाह जे रिसाले जो नुस्ख़ो तयारु करण में कहिड़ी औरत जो हथु हो। ठीकु आहे, मुलियाणी नियामत। शाह जो जेको नुस्ख़ो हो शाइरीअ जो, उन में मुलियाणी नियामत जो वॾो किरदारु हो। उनखे, उनजी जेका मुरीदियाणी हुई, उनखे शाह जो बैत जेको ज़बानी यादि हुयो, उन्हनि उहो कलमबद्ध करायो। उन खां पोइ आहे त मुलियाणी नियामत कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थी, कलहोड़ा दौर सां। उन खां पोइ आहे हासी बाई अंग्रेज़ दौर जी शाइरा थी गुज़री आहे, उहा कहिड़े नाले सां मशहूरु थी। ठीकु आहे, निमाणो फ़क़ीर। निमाणो फ़क़ीर जेको आहे उहा दर हक़ीक़त औरत शाइरा आहे ऐं हासी बाई आहे। ठीकु आहे त निमाणो फ़क़ीर कहिड़े सूफ़ी शाइर जी मुरीदियाणी हुई, सचल सरमस्त जी। शाइरा ज़ैबुन्निसा कंहिंजी भेण हुई, मिर्ज़ा कलीच बेग जी। उन खां पोइ आहे टंगूर जे नाविल गोरा जो सलीस सिंधी तर्जुमो कंहिं कयो। उन जो सही जवाबु आहे गुली सरदार निगाणी। उन खां पोइ आहे बेगम ज़ीनत अब्दुल्ला कहिड़े रिसाले जी एडिटर हुई, मारी। ठीकु आहे, ऐं जीअं सर्तियूं जी जेका एडिटर मैडम गुलबदन जावेद मिर्ज़ा रही, त जेको मारवी हुई उनजी बेगम ज़ीनत अब्दुल्ला एडिटर रही आहे। माहवार अदियूं 1965 में कंहिं शुरू कयो, बेगम ख़दीजा ख़ानम। उन खां पोइ आहे सुघड़ियूं सथ कंहिंजी इदारत हेठि जारी थियो, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, जेका जंहिंजी PhD आहे शाह जे शाइरीअ में औरत जो रूप, उनजे PhD जो मक़ालो आहे। उन खां पोइ आहे ख़ुश ख़सलत ख़ातून कंहिंजो मज़मून ते मुश्तमिल किताबु आहे, बादाम ख़ातून, जंहिंखे बादाम नातवा बि चइबो आहे। उन खां पोइ आहे तारीख़ जा विसारियल वर्क कंहिंजी डायरी आहे, फ़ातिमा शेख जी। जीजी कंहिंजो अफ़सानो आहे, ज़रीना बलोच जो। हुगा कंहिंजे शाइरीअ जो मजमू आहे, सुंदरी उत्तम चंदाणी। ख़ातून अवल शाइरा कंहिंखे लक़ब मिलियल आहे, नूर शाहीन। उन खां पोइ सिंधी अदब में औरतुनि जो हिसो किताब कंहिंजो लिखियलु आहे, अली नवाज़ आरीसर साहब। सही, असां 4 ऑप्शन आहिनि, मां ऑप्शन नथी पढ़ां त जीअं टाइम बचे, क्लास खे वधाइण जी ज़रूरत न आहे। अहिड़े क़िस्म जा ऑप्शन अची सघनि था ऐं तव्हां उनखे भले पढ़ी वठो, पर मां तव्हांखे सिर्फ़ु सही जवाब थी ॿुधायां। त अली नवाज़ आरीसर, अब्दुल वाहिद आरीसर, चनेसर आरीसर ऐं चेतन आरीसर। त जेको अली नवाज़ आरीसर साहिब जो किताबु आहे सिंधी अदब में औरतुनि जो, हिकिड़ो तमामु जामिया किताबु आहे, तमामु बहितरीनु किताबु आहे। काफ़ी औरतुनि जो उन में जेको मुकमल आहे ऐं तारुफ़ बि ॾिनो वियो आहे। उनजी शाइरी जा किताब जा नाला बि ॾिना विया आहिनि, उन में मुंहिंजो बि तारुफ़ आहे। मां त सिंधी अदब जी तमामु नंढड़ी शागिर्द आहियां, पर शुक्रगुज़ार आहियूं ऐं अली नवाज़ आरीसर साहिब जा, जिन पंहिंजे किताब में असांखे जाइ ॾिनी ऐं असांजो तारुफ़ पेश कयो, जेको असांजो नंढिड़ो हिसो ऐं नंढिड़ो किरदारु आहे सिंधी अदब में, उन हवाले सां। उन खां पोइ आहे नावल सैलाब ज़िंदगीअ जो कंहिंजो लिखियलु आहे, पोपटी हीरानंदाणी। उन खां पोइ रस्म रसण घोरियो कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे, नूर शाहीन, जंहिंखे शाइर अवल जो लक़ब मिलियलु आहे। उन खां पोइ आहे त कंहिंजी द पोइट्री ऑफ शाह लतीफ़। द पोइट्री ऑफ शाह लतीफ़ कंहिंजी PhD आहे, डॉक्टर दुरे शहवार। साईं GM सैद जी न्याणी, पहिरीं सिंधी न्याणी जंहिंजी PhD थी ऐं शाह लतीफ़ जी PhD थी, मां काफ़ी दफ़ा तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां। उन खां पोइ आहे जीम ऐन मंघाणी जो शाह लतीफ़ जे ॿोलीअ जो तहक़ीक़ी जाइज़े जे हिसाब सां कहिड़ो किताबु शाया थियलु आहे, त सही जवाबु आहे छपर की न ॾे। उन खां पोइ आहे हवाउनि जे आधार
कंहिंजो सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन। उनखां पोइ आहे इंडो पाक रिलेशन, किताबु कंहिंजो लिखियलु आहे इंडो पाक रिलेशन, महताब अकबर राशिदी, डॉक्टर महताब अकबर राशिदी ऐं सिंध असेंबलीअ जूं मेंबर रहियूं आहिनि। अदबी तनक़ीद फ़न ऐं तारीख़ कंहिंजो लिखियलु किताबु आहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन। डॉक्टर नूर अफ़रोज़ ख़्वाजा जी PhD जो उनवान छा आहे? विरहाङे खां पोइ सिंधी नावल जी ओसर, मां तव्हांखे पहिरीं बि पढ़ाए चुकी आहियां। उनखां पोइ आहे महताब महबूब जे कहिड़े मजमूए खे पाकिस्तान राइडर्स गिल्ड जे तरफ़ां इनामु ॾिनो वियो? चांदीअ जूं तारूं। उनखां पोइ आहे सिंधी अदब जे जॉर्ज एलिट कंहिंखे चयो वेंदो आहे? ख़ैरुनिसा जाफ़री खे सिंधी अदब जी जॉर्ज एलिट चयो वेंदो आहे। ऋण ऐं रुञ जो इतिहास, ऋण ऐं रुञ जो इतिहास कंहिंजो लिखियलु आहे? मैडम नूर हुदा शाह साहिबा जंहिंजो इहो लिखियलु किताबु आहे। उनखां पोइ आहे सिंधी कहाणीअ में ख़ातून अवल जो लक़ब कंहिंखे मिलियलु आहे? सुमेरा ज़रीन। सिंधी अदब में सिंधी शाइरीअ में ख़ातून अवल जो लक़ब मैडम नूर शाहीन खे मिलियलु आहे ऐं सिंधी कहाणीअ में ख़ातून अवल जो लक़ब सुमेरा ज़रीन खे मिलियलु आहे। ठीकु आहे, सुमेरा ज़रीन साहिबा जो अच्छा मैडम नूर शाहीन जी त शाइरीअ जे किताबूं तव्हांखे पढ़ाया आहिनि ऐं हिनमहिल बि आयो सुवाल में, पर सुमेरा ज़रीन जे कंहिं किताब जे मजमूए जो नालो तव्हां कमेंट में ॿुधाईंदा। ई तव्हांजे लाइ असाइनमेंट आहे ऐं हीअ क्लास तव्हांखे कीअं लॻो ऐं तव्हां लाइ केतिरो लाभ आहे थो साबित थियो ऐं केतिरी तव्हांखे नॉलेज हुई ऐं कहिड़ी नॉलेज तव्हां लाइ नई हुई, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिहत सलामत साथ सलामत।